नाज़रीन, तालीम वारे वफाकी वज़ीर शफ़क़त महमूद सिंध जे तालीम वारे वज़ीर सरदार शाह सां संदसि ऑफिस में मुलाकात कई आहे। मुलाकात में तालीम जी बेहतरी बाबत ॻाल्हि ॿोल कई वई आहे। उन मौके ते तालीम वारे वफाकी वज़ीर शफ़क़त महमूद चयो आहे त कोरोना सबबि मुल्क में तालीम ते तमामु घणो असर पियो आहे। सिंध जी तालीम संदसि चवां त सिंध जे तालीम वारे वज़ीर सरदार शाह चयो त सिंध में तालीम जी बेहतरी लाइ कदम खणी रहिया आहियूं। जल्द उस्तादनि जी भर्ती वारो अमल मुकमल कयो वेंदो। अहम ख़बर अवां सां शेयर कयो पिया नाज़रीन। तालीम वारे वफाकी वज़ीर शफ़क़त महमूद सिंध जे तालीम वारे वफाकी वज़ीर अवांखे ॿुधायूं मुलाक़ात में तालीम जी बेहतरी बाबति ॻाल्हि ॿोल थी आहे। उन मौके ते तालीम वारे वफाकी वज़ीर शफ़क़त महमूद चयो त कोरोना सबबि मुल्क में तालीम ते वॾो असर पियो आहे। जॾहिं सिंध जे तालीम वारे वज़ीर सरदार शाह चयो त सिंध में तालीम जी बेहतरी लाइ कदम खणी रहिया आहियूं। जल्द उस्तादनि जी भर्ती वारो अमल मुकमल कयो वेंदो। इन जा तफ़सील मालूम कयूं था। कराची खां इमदाद सुमरा लाइन ते मौजूद आहे। जी इमदाद, मुलाक़ात बाबति अपडेट कजो। जी बिल्कुल, ॿुधाईंदा हलूं त कुछ देर अॻु वफ़ाकी वज़ीर तालीम शफ़क़त महमूद ऐं सूबाई वज़ीर तालीम सरदार शाह जी ऑफिस में जेको हिकु अहम मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात दौरान वफ़ाकी वज़ीर तालीम शफ़क़त महमूद जो पिणु इहो चवणु हुयो त कोरोना सबबि मुल्क में तालीम ते वॾो असर थियो आहे। जॾहिं त उन मौके ते सूबाई वज़ीर तालीम सरदार शाह जो चवणु हुयो त सिंध जे सूबे में जेको आहे तालीम जेको आहे सो बहितर नमूने कदम खयां पिया वञनि। कोरोना सबबि जेको आहे तालीम ते असर त थियो आहे, लेकिन हिन वक़्तु तालीम जे सुधारनि में सूबे में जेको आहे सो अहम पिणु कदम खयां विया आहिनि। जॾहिं त मुलाक़ात दौरान जेको आहे लाॻापियल इंतज़ामिया पिणु हुते मौजूदु हुई। जी इमदाद, वरी महिरबानी तफ़सील लाइ।